रजब शरीफ जो बाबरकत महीनो आहे, जंहिंजे लाइ हुज़ूर जल फरमायो त रजब शहरुल्लाह, रजब अल्लाह जो महीनो आहे। सुभान अल्लाह। जॾहिं रजब शरीफ ईंदो हो त साईं करीम मामूल खां वधाए करे हिन महीने में इबादत ऐं रोज़ा बि रखंदा हुआ। अवां असांखे इहो पैगाम ॾिनऊं, फ़र्ज़ी इबादतुनि सां गॾु गॾु नफ़ली इबादतुनि में इज़ाफ़ो कयो। साईं जन हिन रजब शरीफ़ जो नालो रखियो ॿोड़ो, अलिफ स्वाद मीम असम। क़यामत में जॾहिं अल्लाह ताला रजब महीने खां पुछंदो त ॾे त ख़बर मुंहिंजे ॿाननि खे कीअं ॾिठी, उन्हनि जा हाल अहवाल तूं छा ॿुधा, त रजब चवंदो अल्लाह साईं तुंहिंजे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो नालो रखियो ॿोड़ो। मां त उन्हनि खे चङाइनि में ॾिठो, कॾहिं निमाज़ में त कॾहिं क़ुरान मजीद जी तिलावत में, कॾहिं मुराक़बे में, कॾहिं ज़िक्र अज़कार में। मां त हुननि जा ॾोह त ॿुधम ई कान। ॿोड़ो जो हुयुमि, साईं करीम नालो रखियो ॿोड़ो। मां न हुननि जी ग़ीबत ॿुधी, न हुननि जी चुगली ॿुधी, न हुननि जो कूड़ ॿुधो, न हुननि जी ठगी ॿुधी। मां त हुननि खे जंहिं महिल ॾिसां पियो तंहिं महिल या निमाज़ पिया पढ़नि या क़ुरान मजीद जी तिलावत पिया कनि। अल्लाह साईं फरमाईंदो त हाणे महबूब तुंहिंजो नालो ॿोड़ो रखियो आहे, पंहिंजे उम्मत सां मुंहिंजे पिरीअ भलाई कई आहे, हाणे तोखे मां गवाह करे महबूब जे उन्हनि ग़ुलामनि खे माफ़ थो करे छॾियां। मुंहिंजा दोस्त, असां बि इन मौक़े मां फ़ाइदो वठूं।